गॾिजाणी कोठाई वई जंहिंमें आपाशी अमले पिण शिरकत कई। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे प्यारो स्टेशन मां तनवीर मेमण। वरी असां 15 ॾींहं इंतज़ार हुनजो कयो। मशीन ॾिनई असांजी खाटी वारी, उहा बि असांजी खणाए वियो, जंहिंमें असां खातेदारनि ख़ुदि पंहिंजो तेल बि इस्तेमालु कयो। उहो तेल गाॾी मशीन में पियल बि हुयो, राति जो खणाए भॼी वियो। वरी असां प्यारो शाख आबादगार टेल ते वञी रोड ते धरणो हुयो, मेन रोड ते। उते बि इंजीनियर साहब आयो, असां जेके ॻाल्हियूं कयूं, मुआइदो कयूं, उन जे बि को अमल न आयो आहे हींअर ताणी। हुन सां वाइदो कयो तव्हांखे जुमे ॾींहुं तेल कराईंदासीं, कहिड़ी बि हालत में। मुसलसल प्यारे शाख जे रावजा शाख जे आबादगारनि इरीगेशन ऑफिस में धरणा आहियां, दादू प्रेस क्लब ते आहियां। हाणे ताज़ो इंडस हाईवे ते चौदगीअ जे भरिसां शाख ते हिन मदरसे जे साम्हूं हिननि आबादगारनि प्यारे शाख जे आबादगारनि हिकिड़ो तारीख़ी धरणो हयो हिन पाणीअ जे लाइ त शाख में पाणी जी टेल कान थी थिए। पोइ इंजीनियर साहब आयो, पोइ उन बि ॻाल्हियूं कयूं त तव्हांखे असां पाणी ॾियूं था। एसी साहब बि दादूअ में चयो त तव्हांखे पाणी ॾियूं था। ऐं दारोगे खे अली हसन चांडे खे उन्हनि बदिली कयो आहे ऐं रखियो अथनि त साईं जमाली साहब अली असगर जेको आहे हिन शाख जो इंचार्ज करे। हींअर ताईं पाणी जी सूरत हाल आहे साॻी आहे, पाणी वधियो कोन्हे जो असां सम्झूं त जो सुभाणे या परीहं हिन शाख जी टेल थींदी। अली असगर जमाली साहब खे सब इंजीनियर तौर करे हिते हिन शाख ते रखियो वियो। ऐं कुर्बान खोसो साहब आहे जेको SDO आहे, उनखे इहो स्पेशल असाइनमेंट मिली आहे त जीअं हिन शाख जो पाणी पूरो थिए ऐं टेल थिए ऐं वाटर कोर्सिस जेके आहिनि उन फ्रेम जे मुताबिक़ पंहिंजी जेका माप आहे उन मुताबिक़ ठहनि। उहो असांजो हलियो आहे तक़रीबन 7.5 छिके 8 ताणी सो बि गेटेड कंदा आहियूं। तॾहिं पाणी में प्रेशर कोन्हे को। असल इहो सॼो सिस्टम जेको हूंदो आहे न प्रेशर सां हूंदो आहे। प्रेशर हूंदो आहे त शाखूं तेल कंदियूं आहिनि, प्रेशर न हूंदो आहे त शाखूं तेल न करे सघंदियूं आहिनि। पाणी माण्हू खे ॾिसण में त ईंदो त पाणी बीठो आहे, पर उहो पाणी हली न सघंदो। प्रेशर वारो पाणी जेको आहे सो मंज़िल कंदो आहे ऐं तेल कंदो आहे, सभु शइ उन सां ई थी वेंदी आहे। इहो असांखे मथां खां वठी पाणी जी शॉर्टेज मिली आहे, उन जे करे इहो थिए थो। पोइ ॾिसो न, हाणे असांजो मथे जेको आहे सो सोनारी रेगुलेटर आहे, वाढा रेगुलेटर आहे। इन्हनि रेगुलेटरनि ते मथे जेको आहे सो असर वारा माण्हू आहिनि, उहो पंहिंजो पाणी रोके पंहिंजो जेको आहे सो कमु करे था वञनि। जेॾी महिल वांदो थो थिए, पोइ थोरो घणो पाणी जेको आहे असांखे मिले थो, उन खे असां रोके करे कमु हलायूं था। ज़ाहिरी आहे हेठि आबादगार आहिनि, असांजी 95 खां हेठि दादू किनाल आहे जेको, उन ते हेठि बाबादी आहे, हेठि पाणी ॾियणो आहे। पोइ ओड़े हिसाब सां थोरो घणो जेको आहे सो उनखे गेटेड कंदा आहियूं, वरी उनखे खोलींदा आहियूं त प्रेशर वधी वेंदो आहे। पाणी जी शॉर्टेज जे करे इहो सॼो प्रॉब्लम थिए। असांजी जेका पॉलिसी आहे, मां हुननि खे चयो त भई सभु असांजा पंहिंजा आहिनि ऐं सभिनीनि सां तव्हां हिकु जहिड़ो रवैयो कयो। जाइज़ जेको आहे ईअं सुठी ॻाल्हि न आहे त हिकिड़नि खे जेको आहे फुल पाणी मिले, हिकिड़नि खे कुझु बि न मिले, इहा सरासर ग़लति ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं हिननि दोस्तनि प्रोटेस्ट कई, उनमें बि मां हुननि सां गॾु राब्ते में हुउसि। पोइ इंजीनियर साहब खे ऐं मथे जेको सेक्रेटरी साहब खे उन्हनि खे चयो। पोइ हुननि जो आयो नुमाइंदो, हुननि सां जेके ॻाल्हियूं कयूं, इनशाला उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल थींदो। उन्हनि जो असां टाइम फ्रेम सेट कयो अथनि ऐं उहो ॾिनो अथनि त भई हे शयूं असां कंदासीं, जंहिं ते इहो माना आबादगार ऐं हुननि जी पाण में एग्रीमेंट थी आहे।